अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां काफ़िरनि जो चयो मञंदो त अव्हां खे पोएं पेर राह हक़ खां फिराईंदा, पोइ अव्हां वञी टोटे में पवंदो, यानी तव्हां खे मुर्तद करे छॾींदा। बल्कि अव्हां खे समझणु घुर्जे त अल्लाह ई अव्हां जो मौला, मालिक, साईं ऐं कारसाज़ आहे ऐं हू सभिनी मदद करण वारनि खां बहितरीन मददगार आहे। जल्दी असां काफ़िरनि जी दिलनि में रोब ऐं दहशत तारी कंदासीं, छाकाणि त हुननि ज़ालिमनि अल्लाह सां शिरक कयो, जंहिं लाइ हिन यानी अल्लाह का बि सनद न लाथी आहे ऐं हुननि जो ठिकानो जहन्नम जी बाहि आहे ऐं अहिड़नि ज़ालिमनि लाइ उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। बेशक अल्लाह तव्हां सां जंग अहूद में पंहिंजो वाइदो पूरो कयो, यानी सचो करे ॾेखारियो, निभायो, जॾहिं तव्हां संदसि यानी अल्लाह जे हुकुम सां उन्हनि काफ़िरनि खे कुही रहिया हुयो, एसी ताईं जो तव्हां बेहिम्मत थिया ऐं जेको हुकुम तव्हां खे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदसि मुक़रर कयल सरदार अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾिनो हो त दरा अहूद में मोर्चा असल न छॾिजो। उन में तव्हां इख्तिलाफ़ कयो ऐं नाफ़रमानी कई। उन खां पोइ जो अल्लाह तव्हां खे उहो कुझु ॾेखारियो जंहिं खे तव्हां चाहियो थे, पोइ तव्हां मां किन दुनिया खे चाहियो थे ऐं तव्हां मां कई हुया जिन आख़िरत खे पसंदि कयो थे। पोइ अल्लाह ताला तव्हां खे उन्हनि काफ़िरनि खां फेरायो, यानी तव्हां जा पेरों खेड़े छॾियाईं त जीअं तव्हां खे आज़माए, पर पोइ बि हुन तव्हां जी हिन कोताहीअ खे यकीनन माफ़ करे छॾियो ऐं अल्लाह मोमिननि ते ॾाढो फज़ल करण वारो आहे। ऐं यादि करियो जॾहिं तव्हां पोयां थी विया ऐं कंहिं ॾांहुं मुड़ी ॾिसण जो होश बि तव्हां खे न रहियो ऐं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे पुठियां सॾींदो रहियो। इन करे अल्लाह तव्हां खे तव्हां जी हिन रविश ते गम ऐं रंज उन लाइ ॾिनो त तव्हां हिन वाक़े मां इबरत हासिल कयो। पोइ जेको अव्हां जे हथनि मां निकिरी वियो ऐं जेके अव्हां खे दुख पहुतो, तंहिं ते गमगीन ऐं मलूल न थियो ऐं जेके कुझु अव्हां कंदा आहियो, अल्लाह उन जी चङी तरह ख़बर रखंदड़ आहे। वरी दुख, गम, परेशानी खां पोइ अल्लाह तव्हां मां हिकु जमायत ते इत्मिनान ऐं सकीनत जी हालत या अमन नाज़िल कयो, जो उन्हनि खे निंड अचण लगी। मगर ॿिए टोले जंहिं खे पंहिंजी जान जो फिक्र हो, से नाहक अल्लाह बाबति क़िस्मनि जहालाना गुमान करण लगा ऐं चवण लगा त छा असां जे हथ वस में कुझु इख्तियार आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त बेशक सभु इख्तियार अल्लाह जे ई वस आहे ऐं वो जेके कुफ्र ऐं नफाक़ पंहिंजे अंदर में लिकाइन था, सो तो ते ज़ाहिर नथा कनि ऐं चवनि था त जेकॾहिं असां जे वस में हुजे हा त हूंद असां हिते ईअं न क़त्ल यानी मारिया वञूं हा। खेनि चयो जेकॾहिं अवी पंहिंजे घर में बि हुजो हा त जिन ते क़त्ल थियण लिखियल हो, से ज़रूर पंहिंजे लेटनि क़त्ल जी जाइ क़त्ल गाहनि ॾांहुं निकिरी अचनि हा ऐं उहो उन ई लाइ हो त जेके तव्हां जी सीननि में लिकियल आहे, सो अल्लाह परखे ऐं जेके वसवसो अव्हां जी दिलनि में आहे उन खे बि साफ़ पाक करे ऐं अल्लाह त दिलनि जी बेदन हाल ऐं राज़नि खे खूब ॼाणे थो। बेशक अव्हां मां जेके उन ॾींहुं यानी अहूद जी लड़ाई वारे ॾींहुं पुठीरा थिया, जॾहिं ॿ लश्कर हिक ॿिए जे साम्हूं थिया हुया, तिन खे वाकई शैतान सनन किन कमज़ोरनि, किन ऐमाल या किन कमनि जी शामत करे ठेड़ियो हो ऐं इन करे न त हुननि जे ईमान में को फितूर हुयो। बहरहाल अल्लाह उन्हनि खे माफ़ कयो, यकीनन अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत बुर्दबार आहे।